दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उर्बिन व मिन अजमिन। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिमीन। वो कमाले हुस्ने हुजूर है, वो कमाले हुस्ने हुजूर है के गुमाने नक्शे जहां नहीं। वो कमाले हुस्ने हुजूर है के गुमाने नक्शे जहां नहीं। यही फूल खार से दूर है, यही शम्मा है के धुआं नहीं। मैं निसार तेरे कलाम पर मैं निसार तेरे कलाम पर मिली यूं तो किसको ज़बान नहीं। वो सुखन है जिसमें सुखन न हो, वो सुखन है, वो सुखन है जिसमें सुखन न हो। वो बयां है जिसका बयां नहीं। उनकी महक ने, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। उनकी
महकने दिल के गुंचे खिला दिए हैं, जिस राह पर चल गए हैं कूचे बसा दिए हैं। मेरे करीम से गर मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया दुर्बे बहा दिए सामीन हज़रात आशिकान मुस्तफ़ा गुलामान मुस्तफ़ा मावा जे सामो तक़रीर जे लाइ नया सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मद लिस्ट में नालो लिखाईंदमि, मोहम्मद लिस्ट नालो गणाईंदमि। वहाँ सब सच्चे अकीदे वारा, सच्ची मोहब्बत वारा, अहले ज़िक्र वारा है। बस मां इहो ई अर्ज़ु रखंदमि, सच्चे अकीदे सां, सच्ची मोहब्बत सां दिल वारे बर्तन के सिधो रखण असांजे तव्हांजो कमु आहे। उन दिल वारे बर्तन खे भरण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कमु ऐं कमाल। इहो बि अर्ज़ु रखंदमि, अवां सभु अहले ज़िक्र वारा आहियो, कामिल अकमल मुर्शिद वारा आहियो, सच्चे अकीदे सां, सच्ची मोहब्बत सां हे उहो दर खाली झोलनि खे सिधो रखण असांजे तव्हांजो कमु आहे। उन खाली झोलनि खे भरण अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु आहे। इहो बि अर्ज़ु कंदमि, असांजे तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियो जो हिन दजाली दौर में कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि, कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि। असांजे तव्हांजा हथ आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी दामन में आहिनि। असांजे तव्हांखे हुसैनी निस्बत ते फ़ख्र आहे, असांजे तव्हांखे हुसैनी निस्बत ते फ़ख्र आहे। हीअ उहा निस्बत आहे, हीअ निस्बत हुसैनी निस्बत असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जी दामन हुसैनी निस्बत हिन दुनिया में भी कम आई आहे त क़बर में भी कम ईंदी, महशर ऐं क़यामत में भी कम ईंदी। ऐं असांजो अक़ीदो मज़बूत आहे। सरकार जो फरमान अल मरउ मा मन अहब, दुनिया में जंहिंखे जैसा मोहब्बत आहे क़यामत जो ॾींहुं उहो उन सां गॾु हूंदो। जॾहिं सरकार जो फरमान असांखे सरकार मदीना शहनशाह मदीना सां मोहब्बत आहे, क़यामत जो ॾींहुं हूंदो असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन सरकार मदीना शहनशाह मदीना जी हूंदी।
असांखे सरकार जे अहल बैत अतहार ऐं सरकार जे सहाबा कराम सां मोहब्बत आहे। असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन सरकार जे अहल बैत अतहार ऐं सहाबा कराम जे हूंदी। असांखे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सां मोहब्बत आहे। असां गुनाहगारनि जा हथ हूंदा ऐं पाक दामन असांजे कामिल अकमल मुर्शिद जी हूंदी। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ जेको ख़ालिक हो मालिक आहे। अल्लाह ही महबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे। अल्लाह वहदहू ला शरीका है। बावज़े बुलंद चो अल्लाह वहदहू ला शरीका है। अल्लाह ताला जी कुदरत अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। बेशुमार दुरूद व सलाम बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतों अज़मतों बुलंदों रिफ़अतों अता फरमाए इन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हर वसफ पंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हर वसफ में बाकमाल हर वसफ बाकमाल अता फरमाया है। अल्लाह ताला सरकार जी हर सिफत अल्लाह ताला पंजे हबीब जी हर सिफत के बाकमाल बनायो आहे। चार के अल्लाह ताला पंजे हबीब जी हर सिफत के बाकमाल बनायो आहे। सरकार जो शान बाकमाल मां चवंदो हला शान ता जो बाकमाल सरकार जो शान बाकमाल सरकार जो हुस्नो जमाल चो बाकमाल सरकार जो शान चो बाकमाल सरकार जो शान बाकमाल सरकार जो हुस्नो जमाल आवाज़े बुलंद सरकार जो हुस्नो जमाल बाकमाल सरकार जी सीरत बाकमाल सरकार जी सूरत बाकमाल सरकार जी रफ्तार आवाज़े बुलंद चो सरकार जी रफ्तार बाकमाल सरकार जी गुफ्तार बाकमाल सरकार जी हर अदा के सरकार जी हर अदा के अल्लाह ताला पंजे हबीब जी हर अदा के बाकमाल बनाए इन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेके अंबिया किराम जेके अंबिया किराम दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थिया जेके अंबिया किराम इन दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थिया हर एक के अल्लाह ताला सोनो हर एक के अल्लाह ताला सोनो खुलुक अता फरमायो है। कई नबी के खुल्क हसन मिलो कई नबी के खुल्क करीम मिलो पर अल्लाह ताला पंजे हबीब के खुल्क अजीम अता फरमायो है। चार्ज कम कई नबी के खुल्के हुस्न मिलो कई नबी के खुल्के करीम मिलो पर अल्लाह ताला पंजे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खुल्के अजीम अता फरमाए इन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो है।
जंहिंजो खुल्क़े अज़ीम हुआ जंहिंजो न को मिसल आहे न कोई मिसाल जंहिंजो न कोई मिसल आहे न कोई मिसाल आहे। जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद से फरमाए व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। बेशक मुझा हबीब बेशक मुझा हबीब अवा खुल्क़े अज़ीम जा मालिक आयो अवा अज़ीम अखलाक जा मालिक आयो। अल्लाह ताला शाह में बेशक मुझा हबीब तव्हां अज़ीम खुल्क़े अज़ीम जा मालिक आयो। इन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे खुल्क़े अज़ीम जो बयान फरमाए रहियो आहे। सब सब खुल्क़ सरकार जे कदमन मुबारकन जे हेठा सब खुल्क़ सरकार जे कदमन मुबारकन जे हेठा सरकार जा कदम मुबारक खुल्क़े अज़ीम जे मथा सरकार जा कदम मुबारक खुल्क़े अज़ीम जे मथा खुल्क़े अज़ीम जो कामिल अकमल ऐं मुकम्मल नमूनो अवा के सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ात में ही मिलंदो। सरकार के अल्लाह ताला पंहिंजे हबीब के खुल्क़े अज़ीम जो मालिक बनायो आहे। सरकार जे सदके असांखे हर शइ असांजो अक़ीदो सरकार जो करम अल्लाह ताला पंहिंजे हबीब के पैदा न फरमाया त पूरी दुनिया के पैदा न फरमाया। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के पैदा न फरमाया पूरी कायनात के पैदा न फरमाया। सरकार जे सदके असांखे हर शइ मिली। जेकॾहिं सरकार असांखे न सेखारे त अल्लाह ताला जी तौहीद जो पतो भी असांखे न पवे। जेकॾहिं सरकार असांखे जेकॾहिं सरकार असांखे न सेखारे त अल्लाह जी तौहीद जो पतो भी असांखे न पवे। असांखे हलाल ऐं हराम जी ख़बर भी न पवे। असांखे ईमान मिलियो त सरकार जे सदके मिलियो। ईमान मिलियो त कंहिंजे सदके मिलियो चओ सरकार जे सदके मिलियो। चओ असांखे ईमान मिलियो त सरकार जे सदके मिलियो। क़ुरान मिलियो त सरकार जे सदके मिलियो। रमज़ान मिलियो त सरकार जे सदके मिलियो। रहमान मिलियो त सरकार जे सदके मिलियो आहे। सोने अखलाक जी तालीम भी असांखे सरकार अता फरमाई आहे। सोने अखलाक जी तालीम भी असांखे सरकार अता फरमाई आहे। सरकार फरमाइन था कार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्क़ा। कम सोने अखलाक जी तालीम भी असांखे सरकार अता फरमाई आहे। सरकार फरमाइन था हदीस आहे। सरकार फरमाइन था कामिल मोमिन वो आहे। सरकार फरमाइन था कामिल मोमिन वो आहे जंहिंजा अखलाक सोना सुठा आहे। सरकार छा फरमायो कामिल मोमिन वो आहे जंहिंजा अखलाक सोना सुठा हुजनि। यानी अखलाक के बेहतर बनाइण यानी अखलाक के बेहतर बनाइण अखलाक के सुठो सुहिणो बनाइण कामिल मोमिन जी निशानी आहे। कामिल मोमिन जी अखलाक के सुहिणो सुठो बनाइण कामिल मोमिन जी निशानी आहे। जिंदगी जे हर मामले में अखलाक के आला सुहिणो सुठो रखण कामिल मोमिन जी निशानी आहे। यह सरकार जी तालीम आहे। सरकार असांखे अखलाक सिखारे रहा है। सुहिणो अखलाक सिखारे रहा है। अम्मा शाह सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा कंहिं पुछा कई त सरकार जो खुल्क़ छा आहे। अम्मा आशा सिद्दीक़ा
चाहे पुछा कई तो सरकार जो खुलुक छा है अम्मा आशा सिद्दीका फरमायो अम्मा आशा सिद्दीका फरमायो छा तवा कुरान न पढ़ियो आहे अम्मा आशा सिद्दीका फरमायो कान खुलुकुहुल कुरान अम्मा आशा सिद्दीका छा फरमायो कान खुलुकुहुल कुरान सरकार जो खुलुक सारो कुरान आहे सरकार जो खुलुक सारो सरकार जो खुलुक सारो कुरान है यानी सारो कुरान सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे खुलुक मुबारक दे शाहिद है सारे कुरान में सरकार जो खुलुक मुबारक जो बयान है जिक्र करे जाओ अल्लाह अल्लाह आवाज़ बुलंद जाओ अल्लाह इश्क सा जाओ मोहब्बत सा जाओ अल्लाह 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 सरकार फरमाया था हदीस सरकार फरमाया था काला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहसन खल्की व खुल्की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्हम्दुलिल्लाह सब तारीफ अल्लाह ताला जे लाया है सब तारीफ अल्लाह ताला जे लाया है जह मुझे अहसन सूरत अहसन सीरत बिनी के खूबसूरत सोनो बनायो आहे सरकार पंजे खुल्क जो पान बयान फरमाए रहा है सरकार छा फरमायो अल्हम्दुलिल्लाह सब तारीफ हो अल्लाह ताला जे लाया है अल्लाह ताला जो शुक्र आहे सब तारीफ हो अल्लाह ताला जे लाया है जय मुझी आसन सूरत आसन सीरत बिनी के खूबसूरत सोहणो सोहणो बनायो आहे जाने अल्लाह ताला सरकार के खुल्क अजीम जो मालिक बनायो आहे खुल्क अजीम जो कामिल अकमल मुकम्मल नमूनो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा में मौजूद आहे खुल्क अजीम जो रुतबो जरा गौर से ॿुधो खुल्क अजीम जो रुतबो न कंहिंखे मिलियो न कंहिंखे मिलंदो चार्ज कम खुल्क अजीम जो रुतबो न कंहिंखे मिलियो न कंहिंखे मिलंदो अल्लाह ताला फरमाए तो वमा चार्ज कम अल्लाह ताला पंहिंजे हबीब के खुल्क अजीम ऐं अखलाक अजीम जो मालिक बनायो आहे ऐं सरकार असां खे अखलाक सिखाइण वारा आहिनि सरकार हर नेकी जी तालीम फरमाइण वारा आहिनि चार्ज कम अल्लाह ताला पंहिंजे हबीब के अखलाक अजीम जो मालिक बनायो आहे अल्लाह ताला फरमाए तो वमा आताकुमुर रसूल फखुजूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू अल्लाह ताला फरमाए तो जेको मुझो रसूल के अता फरमाए वो मुझे रसूल खां वो मुझे हबीब खां वठो 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 मुझो रसूल फमा नहाकुम मुझो रसूल जय शै खां मुझो रसूल मुझो हबीब जय शै खां मना फरमाए फंतहू उन खां रुक जी वञो 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 यानी सरकार सोने अखलाक जी तालीम अता फरमाई है बद अखलाकी का मना फरमाई है हर इंसान सा नरमी इख्तियार करण सोने अखलाक सा पेश अचण जो सरकार दर्स दिनो है सरकार हुक्म फरमायो है बद अखलाकी सख्ती करण का सरकार मना फरमायो है हदीस आहे
जंहिंमें सरकार जो खुल्क़ अज़ीम सरकार खुल्क़ अज़ीम अख़लाक़ अज़ीम जा मालिक आहिनि पर असांजा नबी सखी बि आहे सखिन जा सरदार बी हदीस आहे सहल बिन साद अन सहल बिन साद काल जात इमराअतुन इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिबुरदतिन फकाल सहल लिकौम अतदरून मल बरदतु फकालत या रसूल अल्लाह अक्सूक हाज़िही फ़अख़ज़ अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़लबिसहा फ़रअहा अलैहि रजुलुन मिनस्सहाबत फ़क़ाल या रसूल अल्लाह मा अहसन हाज़िही फ़क़्सुनीहा फ़क़ाल नअम फ़लम्मा कामा अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहमहु अस्हाबहु काल मा अहसनत हीन रअयतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अख़ज़हा वक़द अरफ़त अन्नहु ला युसअलु शैअन फ़यमनउ फ़क़ाल रजौत बरकतहा हीन लबिसहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला उकफ़नु फीहा चार्ज कम त अल्लाह ताला पंज हबीब के अजीम अखलाक जो मालिक बनायो अजीम अखलाक जो मालिक बनायो आहे रिवायत आहे साल बिन साद बयान करे तो एक औरत सरकार जी खिदमत अक़दस में चादर खणी आई एक औरत सरकार जी खिदमत अक़दस में चादर खणी आई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हजरत साल फरमाए तो चादर तमाम खूबसूरत हुआ चादर तमाम खूबसूरत हुई उन औरत अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अवां जे लाइ ये चादर खणी आई आहियां सरकार हुआ चादर कबूल फरमाई उन चादर के सरकार पाण जो शरफ बख्शो सरकार जे साहबा कराम सरकार जे साहबा कराम हिक शख्स अर्ज़ कयो एक शख्स अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही चादर मुखे अता फरमाए साहब खबर ही सरकार सखी है एडी खूबसूरत चादर पर सरकार मुखे खाली न मोटाई एक साहब एक शख्स अर्ज़ कियो या रसूल अल्लाह ये चादर मुखे अता फरमायो सरकार जो खुल्क़ अज़ीम जो सरकार उनके चादर अता फरमाई सरकार उनके उहा चादर अता फरमाए छड़ी मज़ीद उनके नवाज़े छड़ियो साहबा कराम उन शख्स के मलामत साहबा कराम उन शख्स के मलामत कई उन साहबी अर्ज़ कियो मां इन चादर के बरकत हासिल करण जे लाइ तबरुकन सरकार खां वरती आहे उहा चादर बरकत हासिल करण जे लाइ सरकार वर्ती आहे सरकार जे जिस्म अतहर सा मस छण जे करे मां चाया थो त इन चादर जो कफन बनाए साहब जो अकीदो मां चाया थो त इन चादर के कफन बनाए यानी हिन हदीस पाक मालूम थियो सरकार जो खुल्क़ अज़ीम एतिरो त बेमिसाल आहे जो जेको सरकार जी बारगाह में आयो कॾहिं बि खाली वापस न वयो सरकार जो खुल्क़ अज़ीम
कोई अमा खे नई चादर तोहफे में को अच्छी सदा हाणे बाबा चादर मुखे चादर ॾींदो न ॾींदो ए सरकार जो खुल्क अज़ीम त पंहिंजे गुलाम साहबी खे न मोटाए ऐं ॿियो हिन हदीस ही मालूम थो जो साहबा कराम जो अकीदो ज़ाहिर थी रहियो आहे साहबा कराम जो अकीदो ज़ाहिर थी रहियो आहे जंहिं शइ जी निस्बत सरकार सां आहे उहा दुनिया व आख़िरत में फ़ाइदो ॾींदी आहे उहा शइ दुनिया व आख़िरत में फ़ाइदो ॾींदी आहे ॻाल्हि हले थी सरकार जे खुल्क अज़ीम इन्नका लअला खुलुकिन अज़ीम अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अज़ीम अखलाक जो मालिक बणायो अज़ीम खुल्क जो मालिक बणायो मौला अली खान मौला अली सरकार जो खुल्क अज़ीम बयान फरमाए रहे मौला अली खान रिवायत है अन अली रज़ियल्लाहु अन्हु क़ाल बसनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इलल यमन फकुल्तु या रसूलल्लाह तबसनी व अना शाबुन अक़दा बैनहुम वला अदरी मल क़दाई क़ाल दरब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सदरी अल्लाहुम्मा इहदि क़ल्बहु व सब्बित लिसानहु फमा शक्कक बाद फी क़दाई बैनस्नैन रिवायत है मौला अली मुश्किल कुशा मौला अली मुश्किल कुशा फरमाइन जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुखे यमन जी तरफ काज़ी बणाए मोकिलिन पिया मौला अली था फरमान जॾहिं सरकार यमन जे तरफ मुखे काज़ी बणाए मोकिलिन पिया मां अर्ज़ कयो या रसूलल्लाह अवां त मोकिलियो था पर मां अना शाबुन पर मां हिकु जवान मर्द आहियां उन्हनि में फ़ैसिलो कीअं करे सघंदुसि मौला अली शाह जो या रसूलल्लाह मां जवान आहियां उन्हनि में फ़ैसिलो कीअं करे सघंदुसि मां त फ़ैसिलो करण बि नथो ॼाणा मौला अली जी मोहब्बत मां त फ़ैसिलो करण बि नथो ॼाणा सरकार जो खुल्क अज़ीम सरकार जो खुल्क अज़ीम जो सरकार मुंहिंजे सीने ते सरकार मौला अली था फरमाए सरकार जो खुल्क अज़ीम जो सरकार मुझे सीने ते दस्ते करम फेराए मुझे लाए ये दुआ फरमाया अल्लाहुम्मा इहदि क़ल्बहु व सब्बित लिसानहु मौला अली था फरमाए सरकार मुझे सीने ते दस्ते करम फेराए मुझे लाए ये दुआ फरमाया या अल्लाह अली जी दिल के रहनुमाई अता फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली जी ज़बान के हक़ ते कायम रख सरकार छादा दुआ फरमाई त अली जी या अल्लाह अली जी दिल के रहनुमाई अता फरमाए अली जी ज़बान के हक़ ते कायम रख मौला अली फरमाए तो मौला अली फरमाए सरकार जी दुआ का बाद सरकार जी दुआ का बाद मुखे फरीक़ेन जे विच मुखे फरीक़ेन जे विच में फैसले कंदे कन्हे भी रुकावटी महसूस न यो सरकार जो करम सरकार जो खुल्क यानी सरकार सलातो व सलाम जो खुल्क अज़ीम एतिरो त आला बाला है जो मौला अली जे अर्ज़ करण ते सरकार नाराज़ न था बल्कि एड़ो करम फरमाए था छॾ जो मौला अली खे भी अखलाक जो बेकर बणाए छॾिया
जंहिंखे बि अखलाक मिलियो आहे जंहिंखे बि अखलाक मिलियो आहे त सरकार जे सदके सां मिलियो आहे जंहिंखे बि अखलाक मिलियो आहे त सरकार जे सदके सां मिलियो आहे कोई सिद्दीक़ बणियो आहे त सरकार जे सदके सां बणियो आहे कोई फारूक बणियो आहे त सरकार जे सदके सां बणियो आहे कोई ज़िन्नूरैन बणियो आहे त सरकार जे सदके सां ई बणियो आहे कोई हैदर करार मुश्किल कुशा बणियो आहे तो सरकार के सदके सां बड़े व इन्नका लअला खुल्क़िन अज़ीम सरकार खुल्क़े अज़ीम जा मालिक आहे सरकार खुल्क़े अज़ीम जा मालिक आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे खुल्क़े अज़ीम अखलाक अज़ीम जो मालिक बनायो आहे हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत सरकार जो खुल्क़े अज़ीम बयान तो फरमाया सरकार जी प्यार शफ़क़त मोहब्बत नरमी सीरत बयान तो फरमाया हजरत अनस का रिवायत है खदमतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशर सिनीन फमा काल ली उफ़ फमा काल ली उफ़ वला लिमा सनात वला अला सनात हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान करे थो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी 10 साल खिदमत कई हजरत अनस शाह बयान तो फरमाए तो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी 10 साल खिदमत कई मां खिदमत कई सरकार मूंखे इन 10 सालन जे अरसे में उफ भी न फरमाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह नई वरी ये भी न फरमाया त तू ही कम छो न कयो ही कम छो न कयो यानी सरकार ने सलातो सलाम जो खुल्क़े अज़ीम एड़ो तो बेमिसाल जो पंजे गुलामन जे मथा का सख्ती न फरमाया पंजे गुलामन जे मथा का सख्ती न फरमाया बल्कि अया भी उनन जे मथा एड़ी मेहरबानी फरमाए छजाऊ जो उहे गुलाम सरकार जो खुल्क़े अज़ीम दिसी आला अखलाक वारा बणजी उहे गुलाम सरकार जो खुल्क़े अज़ीम दिसी आला अखलाक वारा बणजी सरकार फरमाए सरकार अखलाक जो दर्स तालीम फरमाए रहा है सरकार फरमान अल बिर्र हुस्नुल खल्क़ फल इस्मु माहाक फी सदरिका ऐ यता अल्लाह ऐ यतली अलैहि नास सुभान अल्लाह मुर्शिदन करीम ने आमदा मोहब्बत से जिक्र जो आवाज बुलंद अल्लाह 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 बुलंद आवाज अल्लाह अल्लाह तुझे सलाम अल्लाह बच्चा बार हो सुभान अल्लाह अल्लाह
अल्लाह जमा सगुरी जल्दी जल्दी वीरो हुकुम आए जल्दी जल्दी वीरो जल्दी 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 तकड़ में वीरो उतने भी सबे वीरो सबरी के जान थी वनी जल्दी वीरो वीरो जमा सगुरी वीरो जल्दी जल्दी वीरो जल्दी जल्दी वीरो सरकार अखलाक जो दर्स फरमा रहे हैं, सरकार अखलाक जी तालीम फरमा रहे हैं। सरकार फरमायो अल बिर्रु हुस्नुल खल्क, सरकार फरमायो नेकी सोने सुठे अखलाक जो नालो आहे। वल इस्म मा खफी सदर व करे ऐ यतली अलैहि नास, ऐं गुनाह वो आहे जेको तुंहिंजे सीने में चुभे तू उनखे बुरो समझे त मता माण्हुनि खे उनजी ख़बर पइजी वञे ऐं उन गुनाह खां सरकार फरमाइनि था पाण खे बचा ऐं अल्लाह जे आॾो तौबा ताइब थी ऐं सुहिणो अखलाक अख्तियार कर। खुल्क जा टे क़िस्म आहिनि, खुल्क हसन, खुल्क करीम, खुल्क अज़ीज़। खुल्क हसन वो आहे जो बुराई जो बदलो बुराई सां वरितो वञे। खुल्क हसन वो है जो बुराई जो बदलो बुराई सां वरितो वञे। जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो जज़ाउ सय्यअतिन बिमिस्लिहा, जेको बुराई करे उन जो बदलो उन जी बुराई जे बराबर आहे। बुराई जो बदलो बुराई सां वरितो वञे उनखे खुल्क हसन चइबो आहे। बाक़ी रहियो खुल्क करीम। नंबर 2 खुल्क करीम। खुल्क करीम वो आहे त बुराई जो बदलो न वरितो वञे बल्कि उनखे माफ़ कयो वञे। जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो फमन अफा व अस्लह अजरहु अलल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो जंहिंखे माफ़ कयो उन जे लाइ अल्लाह वटि अजर आहे। इनखे चइबो आहे खुल्क करीम। ऐं खुल्क अज़ीम इहो आहे बुराई करण वारे खे माफ़ करे। खुल्क अज़ीम। नंबर 3 खुल्क अज़ीम इहो आहे बुराई करण वारे खे माफ़ करे उन ते अञा भी एहसान कयो वञे, महिरबानी कई वञे। जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह ताला फरमाए थो जेके गुस्से कावड़ खे ख़त्म करण वारा ऐं माण्हुनि खे माफ़ करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे पंहिंजो दोस्त रखे थो। उनखे चइबो आहे खुल्क अज़ीम। खुल्क हसन सां अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे नवाज़ियो ऐं खुल्क करीम सां खुल्क करीम अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे अता फरमायो ऐं खुल्क अज़ीम अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अता फरमायो। सुभान अल्लाह। ऐं मौला अली था फरमाए आखिरी हदीस मौला अली था फरमाए काल अली मन राहु बदी हतन हाबहु व मन खालतहु मारिफतन हब्बहु यकूल नाइतहु लम अरकब लहु वला बादलहु मिसलहु। मौला अली तो फरमाए जेको सरकार अलैहिस्सलातु व सलाम खे ॾिसंदो हुयो जेको सरकार अलैहिस्सलातु व सलाम खे ॾिसंदो हो उहो सरकार सां मुहब्बत करण लॻंदो उहो सरकार सां मुहब्बत करण लॻंदो हो। सरकार जो खुल्क अज़ीम सरकार जो अहिड़ो त खुल्क अज़ीम आहे
जमील आहिनि जो सरकार जी सूरत ऐं सीरत खुल्क न अव्वल कंहिंखे हुयो न बाद में कंहिंखे हूंदो यानी सरकार जो खुल्क अजीम बेमिसाल है। बाज़ बोला जो सरकार जो खुल्क अजीम बेमिसाल है। एड़ो खुल्क न कंहिंखे मिलियो न कंहिंखे मिलंदो। सरकार जे खुल्क अजीम सरकार जे खुल्क अजीम ॾिसी कोई सिद्दीक़ अकबर बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई सिद्दीक़ अकबर बणियो, कोई फारूक आज़म बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई उस्मान ज़ुन्नूरैन बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई मौला अली मुश्किल कुशा हैदर करार बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई इमाम आज़म बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई मुजद्दिद अल-फसानी बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई पीराने पीर दस्तगीर बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई पीर मिठा बणियो। सरकार जो खुल्क अजीम ॾिसी कोई आला हज़रत मुर्शिद हुसैन गौसुल ज़मान शानशाह विलायत जो पैकर कंबर वारो मुर्शिद हुसैन इमाम आले सुन्नत बणियो। सुभान अल्लाह। वइन्नक लअला खुल्किन अज़ीम वइन्नक लअला खुल्किन अज़ीम। मुझा हबीब तू खुल्क अज़ीम जो मालिक है। मुझा हबीब तू अज़ीम खुल्क अज़ीम जो मालिक है। तू अज़ीम अखलाक जो मालिक है। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के सब शान मकाम इज्जतू अज़मतू बुलंदियूं रिफ़ातू अता फरमाए हिन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे। सुभान अल्लाह। सरकार जी हर अदा बेमिसाल बेमिसाल जो सरकार जी हर अदा बेमिसाल बेमिसाल। सरकार जो हुस्न जमाल बेमिसाल बेमिसाल। सरकार जी रफ्तार बेमिसाल बेमिसाल। सरकार जी गुफ्तार बेमिसाल बेमिसाल। अल्लाह ताला पांचे हबीब जी हर अदा के बेमिसाल बेमिसाल बढ़ायो आयो। नारे तकबीर नारे तकबीर बाज़े बोलो नारे तकबीर नारे रसालत नारे रसालत नारे तहकीक नारे तहकीक नारे तहकीक नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी। मुर्शिद हुसैन मुर्शिद हुसैन रहबर हुसैन रहबर हुसैन। समझियो 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 के शय जी जरूरत है। बाबा से बोला मां नचो अज तो पान है हथन के परचम बाबा से बोला इश्क सा जाओ मोहब्बत सा जाओ। हैदर 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 मन कुल तो मौला मन कुल तो मौला जो अली मौला अली मौला अली मौला। सरकार जो फरमाना अली मौला। बाबा से बुलंद सचन हैदर जो इज्तिमा वा सचन हैदर की महफिल हैदर हैदर मुर्शिद करीम जो इस्तेमाल किए वजह हैदर बाज़े बोला हैदरी ललकार सा चौ हैदर हैदर